अस्सलाम वालेकुम नाज़रीन, SS न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सजाद। नाज़रीन, सभ खां पहिरीं हिन वक़्त जी हेडलाइंस ते नज़र विझंदासीं। सुप्रीम कोर्ट CCPO लाहौर ग़ुलाम मोहम्मद डोगर जी बदली रोके छॾी आहे। CCPO लाहौर ग़ुलाम महमूद डोगर खे ॿीहर उहिदे ते बहाल कयो वियो आहे। जस्टिस मुनीब अख्तर चयो त इलेक्शन कमीशन 26 जनवरी ते समूरनि ऑफिसरनि जी बदलिन जो पाण मुरादो हुकुम कहिड़े बुनियाद ते ॾिनो। मिस्टर एक्स खे चयो हा त सब्र करियो, कमीशन दरख़्वास्त ते फ़ैसिलो कंदो। पेंशन फंड में अरबे रुपयनि जी बेज़ाब्तिगिन जो इंकशाफ थियो आहे। ऑडिटर जनरल सिंध तरफ़ां 40 खां वधीक खातनि जी पेंशन फंडनि जी ऑडिट कराइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। पंजाब जे ज़िले सादिकाबाद जे कोट सब्ज़ल थाणे जी हद में मक़बूल मोड़ वटि गश्त कंदड़ पुलिस मथां हथियारबंदनि फायरिंग करे ॾिनी, जॾहिं त पुलिस जी जवाबी फायरिंग करण ते 3 नामालूम हथियारबंद पुलिस जी फायरिंग में मारिजी विया। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जो हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे YouTube चैनल ते ॾिसंदा। असांजे YouTube चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।